लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं नाम्यारे दानिश्वर जनाब इनाम शेख सां जारी आहिनि। इनाम शेख सां वक़फ़े खां अवल मूं पुछो पिए त जेको कुझु यूरोप में जागरता या रिनाइस उहा तहरीक हली पए ऐं तब्दील पए थियो मुआशिरो नवाबी ऐं जागीरदारी मां सरमाएदारी जे पासे ऐं मैनुअल खां मशीन जे पासे, तॾहिं सिंध छा पिए कयो। इनाम त उन दौर में मूंखे सिंध जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो सुवालु आहे त हिकिड़ो त असां पढ़ियो आहे समाजी तौरु त तमामु घणो ॾुख हुजनि त बि माण्हू न वधी सघंदो। सिंध त मच्छी मानीअ वारी हर वक़्तु रही दरिया जे करे, त असां इल्म में या इहा जेका जागरता आहे उन जे पासे उन जा सबबु कहिड़ा थी सघनि था। न ॾिसो त तव्हां जेका सिंधी सोसाइटी मोने दड़े खां वठी ॾिसंदो न त बेसिकली पुरहितनि जी, बल्कि उन खां हिकिड़ी कैटेगरी स्किल्ड लेबर जंहिंखे चइजे आर्टिज़न्स, कोरी, मोची, नीर डेवलप करण वारा, जेके कपह पैदा करण वारा, कपह मां उणत करण वारा, इहो मुआशिरो। यानी उन दौर में ज़ातियूं बि तव्हांजे पोरे सां आइडेंटिफाई थींदियूं हुनरनि सां। त हाणे इहा ॾिसावर वेंदा हुआ साल ॿ साल सुर सामूंडी जेको भेटाई चयो आहे इहो छा हो, इहो हितां माण्हू ट्रेड कंदा हुआ। सिंध जो वॾे में वॾो जेका आमदनी हुई ऐं इंटरेक्शन हुई उहा समुंड जे ज़रिए हुई ऐं हे अहिड़े हंध ते हो जो हितां अरब मां बि का शइ एॾे अॻिते वञे इंडिया वारे पासे या ॿिए हंधि हितां ई लंघ थींदो। जीअं तव्हां हिकिड़ो पाण कूड़ो आहे सचो एजाज बिन यूसुफ खे माइन चयो त असांखे अगसनी पहुचो असांखे, त इहो बि हितां जेको आहे सो सामरा कबीले जा माण्हू आहे जिन उन्हनि खे मुबैना तौर ते लुटियो। हुन वरी ॾाह रखे चयो त माण्हू मोटाया, हुन चयो भई माण्हू जेके आहिनि मूंखां बि ज़ोर आहिनि, असांजे बि माण्हुनि खे अगवा करे था वञनि। जीअं इराक ते अटैक लाइ कोयतारो बहानो थियो। सो सामूंडी पायरेट्स आहिनि उहे। ॻाल्हि इहा आहे त सिंध मुसलसिल जेका ग़ुलामी 1540-50 खां पोइ जीअं समन जो डाउनफॉल थियो त मुग़लनि जे अंडर में अची वई, बल्कि मुग़लनि खां पहिरीं अरगुन, शाबेग अरगुन, जेके जीअं असांजो वॾेरो क्लास इनवाइट करे थो अॼु धारियनि खे ॿियनि खे त अचो असांखे लुटियो, ईअं ई उहो जेको आहे सो समन जे बादशाह फेरोज़ ऐं उनजी मां मदीना माछाणी इनवाइट कयो शाबेग अरगुन खे, जीअं अहमद शाह अब्दालीअ खे शाह वलीउल्लाह ऐं ॿियनि इनवाइट कयो त अचो असां वॾे कुफर जे हुन में आहियूं, किले में तव्हां अचे असांखे सोमनाथ जा मंदर ड्रायो अचे। त उहे आया, कहिड़ा कमाल जा माण्हू हुआ, अब्दुल दरिया ख़ान, साईं मखदूम बिलावल, साईं इहो हिकिड़ो वॾो तारीख़ी दौर आहे। बहरहाल पोइ इहो जेको ज़वाली पीरियड शुरू थियो उन खां पोइ जीअं अरगून तरखान तक़रीबन 50 सालनि 60 सालनि जो अरसो आहे, अची विया मथां मुग़ल, त इहे सॼी सिंध ॼण हिकिड़ी वागुनि जे वात में। ऐं ग़ुलामी हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जेका माण्हुनि जा चहिरा ई बदिलाए थी छॾे। पोइ असांजो बिज़नेस बि ख़तमु थियो, असांजो जेको आहे सो पंहिंजो जेका ॿाहिरीं कम्यूनिकेशन हुई उहा ख़तमु थी, अॾाणा उणत जो जेको कमु हो इन ते वॾो अची वियो। तव्हांजो आदम शाह कलोड़े जे दौर में रिवाइव कयो सिंध, ऐं कलोड़नि जे इन में वरी थोरो आबपाशी सिस्टम वग़ैरह बहितर थियो त सिंध जो इहो थियो। वरी आया टालपुर, त वरी उन्हनि अधु ज़मीन जेका कलोड़नि वरी शिकारगाह करे छॾी। त सिंध जो वॾो मसइलो गुज़िरियल 600 सालनि खां उन जी क़यादत जो आहे, उनखे क़यादत ढंग जी नथी मिले। माना समन जे दौर में तव्हांखे मिली, सुमरनि जे दौर में मिली, त सुमरनि जे दौर तक़रीबन 400-500 साल सस्टेन कयो, समन 1.5-200 साल सस्टेन कयो, इहो चङो ख़ासो पीरियड आहे। कलोड़नि जे दौर में हिकिड़ो ग़ुलाम शाह हुयो जेको जेकॾहिं अञा सर्वाइव करिया त शाइर करिया, उनजो पुटु आयो सरफराज़ कलोड़ो, शाइर बि हुयो त कननि जो बि कचो हणी पंहिंजे इक़्तदार जो कमु पूरो करे छॾे।
चवण जो मतिलबु इहो आहे त इहो असां वटि सिंध में जेका जीअं यूरोप जीअं जेका हू नथी, पर यूरोप में स्कूल हुयो, यूरोप में ॾिसो यूरोप में का बि जेका मुल्क आहे न उहो तरक़ी कंदो आहे पंहिंजे सियासी निज़ाम जी, उनजी मईशत बि तॾहिं सुधरंदी आहे जॾहिं उनजो सियासी निज़ाम ठीकु थिए। यूरोप में 1000 साल एॾो कोस ऐं क़तलाम थियो, एॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती थी जो इन जो इंसानी तारीख़ में मिसाल ई नथो मिले। माना माण्हू रंगीन कपिड़ा पाए उनखे फांसी ॾियो, माण्हू गानो ॻाए उनखे फांसी ॾियो, माण्हू जेको आहे सो का विचथरी ॻाल्हि करे उनखे फांसी ॾियो। माना 1000 साल चर्च हुननि जी ईअं ज़िंदगी अज़ाब करे छॾी जीअं विच में हिते असां वटि मज़हबी दुनिया कई, रीज़न जे ख़िलाफ़ हो सॼो। पोइ इहो गटनबर्ग प्रेस ईजाद कई, साईं मुंहिंजे खे चवां प्रोटेस्टेंटिज़म आयो, एहतिजाज, मार्टिन लूथर हिकिड़ो खणी आयो त बाबा सीनियर, हा त भई हे जेको पादरियुनि जी हिकु हथी त कोन्हे बाइबिल ते, बाइबिल जो तर्जुमो थियो जर्मन में, पोइ वरी ॿियनि ॿोलियुनि में, त उन में त उहे ॻाल्हियूं ई कोन हो जेके कंदा हुआ पादरी उते। पर उते 1648 में वेस्टफेलिया जो जेको मुआइदो थियो उहो पहिरियों दफ़ो हिकिड़ी पॉलिटिकल स्टेट ठही, रियासत ठही, जंहिंजे बुनियाद ते इहो तस्लीम कयो वियो त आईंदा जेके आहिनि उहे मुल्क जी क़िस्मत जो फ़ैसिलो पोप या मज़हबी अॻुवान न कंदा, क्लर्जी जेके चइजे थो उहा न कंदी, पर स्टेट जो फ़ैसिलो बादशाह कंदा। ऐं यूरोप में सरहदूं मुल्कनि जूं तय थियूं त इहो थियो 1648 ईअं माना अधु सदी 17 जी गुज़री चुकी। पर हिते भिटाई ॼमण वारो आहे, भिटाई न, भिटाई 50 साल पोइ तक़रीबन 1699 में, हा। पर उन हूंदे बि तव्हां इहो ॿुधी हैरान थी, शाह इनायत आहे न शाह इनायत बि न आहे, उहो तक़रीबन 32 साल भिटाई टोटल रहियो न, उहो यानी भिटाईअ जी, ऐं भिटाई साईं जी उमिरि 28 या 38 साल ई जो हुनजो थिए थो। अच्छा, माना नई सदी में ठीकु थियो, पैदाइश थी वई हूंदी शाह इनायत जी, पर हो जेको हुनजो उरूज हो उहो अञा न आयो। ऐं शाह इनायत जी बि जेकॾहिं उनखे गहराईअ सां ॾिसजे त उहा हिकिड़ी महदूद हिकिड़े नंढड़े इलाइक़े जी हिकिड़ी जदोजहद या जहाद हो। ॻाल्हि आलमी आहे पर लोकल आहे, उनखे इवन सिंध में बि पूरी पज़ीराई न मिली सघी, छाकाणि जो ठटे जे उन में इहे पाण में गॾिजी विया वॾेरा, हमल जत, अरबाब नूर मोहम्मद पली जो, मियां यार मोहम्मद, के चवनि था भिटाई साहिब जा जेके वॾेरा हुआ उन्हनि मां जमाल शाह, ऐं इहे सभिनी मिली ऐं हुनखे वञी कार्नर कयो। तॾहिं जेको आहे सो त मां तव्हांखे ॿुधायो त ईअं न हो त भरिसां हुनजो नालो त हो शाह लतीफ़ जो, हा, शाह करीम बुलड़ी वारो, पर ॾाढो, हा, पर उनजो शायदि पुटु हो जमाल शाह या पुटु, उहो पर एरिया उहा गॾो गॾु बुलड़ी ऐं ठट्टो साईं ॻाल्हि, बुलड़ी ऐं जोक 10 किलोमीटर। त ईअं न हो त कोई यूरोप में बसि हिकु महिल थी वई, यूरोप में 100 ईयर वार्स, 30 ईयर्स वार मशहूरु वार्स थी, पर पोइ उन्हनि सिखियो आहिस्ता आहिस्ता, उन्हनि जे विच में मुआइदा थिया, टीटीस थी त हे हेतिरो कंदो, तव्हां हीअ कंदो, इनखे चइबो आहे मॉडर्न नेशन स्टेट सिस्टम। उहो हुते मुतारिफ़ थी वियो, इदारा जुड़णु शुरू थी विया, जुडिशरी, एग्ज़ीक्यूटिव, लेजिस्लेटिव, त हर धार पंहिंजो कमु कंदा, पर बादशाह सुपीरियरिटी हूंदी। पोइ इन में हिकु तरफ़ इहो थियो पॉलिटिकल सिस्टम जो ठीकु थियो त मईशत बि ठीकु थी, होॾां इंडस्ट्रियलाइज़ेशन शुरू थी वई, स्टीम इंजन अची वई, गन पाउडर जी ईजाद थी, साईं मुंहिंजे खे चवां समुंडनि ते निकिरणु लॻा पोर्चुगीज़, स्पेन यार्ड्स आहिनि, अंग्रेज़ ऐं ॿिया टिया क़ौमूं, त हुननि खे स्पेस वधियो न ॿाहिरि, हुननि लुट जो माल आणणु शुरू कयो, हुनजे इकानमी खे चेंज कयो, विदिन कंट्री इंडस्ट्रियलाइज़ेशन थी वई, पॉलिटिकल सिस्टम ठीकु थी वियो, ऐं वॾे क्लास जा माण्हू पैदा थिया। माना तव्हां छा था सम्झो, जेको फ्रांसिस बेकन हो उहो छा हो, उहो ख़ुदि हिकिड़ो नवाब हो, सम्झो वज़ीर आज़म हो, चांसलर हो इंग्लैंड जो, पर उन मां बि न मुड़िया, उनखे बि बिल आख़िर उनजे ख़्यालनि जे करे जेको आहे सो कात जे हेठां ॾेई उनखे बि कुठऊं, त ग्लोटीन जेके चवंदा आहिनि, ग्लोटीन जे ज़रिए पर इहा ॻाल्हि पोइ पखिड़िजी वई।
पोइ वरी इनक़िलाबनि जो दौरु शुरू थियो, अमेरिकन रेवोल्यूशन आयो, ब्रिटिश जे क्राउन खां हुननि बग़ावत कई 1776 में। 1789 में फ्रेंच रेवोल्यूशन अची वियो ऐं उन खां पोइ आस्ते आस्ते अॻिते हली नेपोलियन आयो, ॿिया माण्हू, त यूरोप जे बैक ते वॾा आइडियाज़ आहे। तव्हां चाहे जंहिं बि खिते में वञो, 3 वॾा करंट्स आहे न, फ्रांस, इंग्लैंड ऐं जर्मनी, ऐं टिनी में वॾा पहलवान पैदा थिया, माना ज़हनी तौर ते इकोनॉमिस्ट, फ़लसफ़ो, सियासत, ख़ासि तौर ते फ़िलासफ़ी जेका आहे न, उहा हुई हिकिड़ी गाइडिंग लाइट। उहा बाक़ी रस्तनि खे साफ़ु पई करे, माण्हुनि जे ज़हननि खे साफ़ु पई करे, माण्हुनि में। पोइ इहा जेका उहो समाज तरक़ी कंदो जंहिंजी तरक़ी सभिनी रुखनि में हमा जहत तरक़ी हूंदी, डेवलपमेंट बि हूंदी, एजुकेशन बि हूंदी, इंडस्ट्री बि हूंदी, पॉलिटिकल सिस्टम बि ईंदो। हाणे इहा इंग्लैंड जी जमहूरियत को हिकु ॾींहं में त न थी आहे, 600-700 सालनि जो पस मंज़र आहे हुनखे। अमेरिकन डेमोक्रेसी खे 200-300 साल थी विया। इहे पोइ जेके सिस्टम्स आहे, इहे नयूं नयूं क़ौमूं पैदा थियूं, नवां जेके आहिनि से बादशाह इक़्तिदार में आहे। सिंध उन महिल हिकिड़ी सम्झो त मुग़लिया सल्तनत जो बि हिकिड़ो सम्झो त कुंड में पियल मरीज़ हो, जंहिंमें न को वॾा ख़्याल हुआ, न को वॾी का इन्वेंशन हुई। सूबेदार लेवल जो, गवर्नर लेवल जो माण्हू रूल कंदो हो। कॾहिं मुल्तान जो गवर्नर अची वियो, कॾहिं डायरेक्ट दिल्ली मां को माण्हू आयो, कॾहिं बखर जो गवर्नर, कॾहिं ठटे जो गवर्नर। सिंध में उहे इंग्रीडियंट्स न हुआ जेके यूरोप में हुआ, ख़्याल जा, तालीम जा, तरक़ीअ जा ऐं स्टेटहुड जा। नतीजे में इहा ईअं ई बीमार हिकिड़ी सोसाइटी रहंदी आई। जॾहिं अंग्रेज़ आया त हुननि जे लाइ त ॼण त हिकिड़ी सोन जी झिरकी ख़ाली ज़मीन पई हुई, विर्जिन लैंड जेके चइजे, कुंवारी धरती, उहा पई हुई। हुननि उनखे कॉलोनियल पावर आहे, पर उन पंहिंजे कॉलोनी खे एस्टेब्लिश करण जे लाइ उन्हनि वॾी महिनत कई, इदारा ठाहिया, इंफ्रास्ट्रक्चर, कानून, लेजिस्लेशन, ॿोली वाट नॉट, माना बेराजिज़। मां त बार बार चवंदो आहियां, हा, मां चवंदो आहियां हर सिंधीअ जे घर में बाटल फ्रेयर जी तस्वीर हुजणु खपे। त कहिड़े नमूने सां हुया उहे कॉलोनियल पावर, को असांजे मथां अहसान करणु कोन आया, पर वाइल रूलिंग द कंट्री दे डेवलप्ड इट, माना पंहिंजे मक़सदनि जे पूराई जे लाइ असांजी तरक़ी बि हमगीर थींदी वई। त तव्हां उन्हनि जो सिस्टम खे मेंटेन करे सघिया आहियो? सखर बैराज तव्हां ॾिसो, जेके बि इंफ्रास्ट्रक्चर ॾिसो, रेलवे ॾिसो, साईं मुंहिंजे खे चवां एजुकेशन ॾिसो, जेके शयूं ॾिसो। पर पोइ इन ई दौर में हिंदुनि जे मिडिल क्लास एजुकेशन में आयो, थोरा मुस्लमान आया, पोइ सियासी तहरीकूं थियूं। पोइ सिंध जी बदकिस्मती इहा ई त उनखे जेके वॾा प्योर पॉलिटिशियंस मिलिया, जेके अदब जी खशट न कंदा, उन में आहे ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ी ऐं अल्लाह बख़्श सुमरो ऐं जना। अल्लाह बख़्श सुमरे जी बि उमिरि टोटल थी 42 साल, इतफ़ाक़ सां बुरगड़ी साहिब जी बि उमिरि थी 42 साल। वीचारा तमामु थोरी उमिरि में हिकिड़ो शहीद थी वियो, हिकिड़ो गुज़ारे वियो। जना जी जेका आहे उहा सिंध प्रायोरिटी न हुई, उहो त कंहिं वॾे हुन लेवल ते ऑपरेट पियो करे। ऐं उन खां पोइ इलाही बख़्श सुमरो ते त बाधार असांखे हिकिड़ो चैप्टर ॻाल्हाइणो पवंदो त कहिड़े पाए जो सियासतदान हो, प्योर मिडिल क्लास जो माण्हू। अल्लाह बख़्श, हा, इलाही बख़्श, अल्लाह बख़्श। ऐं पोइ वॾेरे क्लास गॾिजी उनखे अहिड़ी सज़ा ॾिनी जो उन खां पोइ सिंध जो मिडिल क्लास सोम न थी सघियो। सूमरनि बि कसम खयो त कॾहिं बि प्री डेमोक्रेटिक पॉलिटिक्स न कंदासीं। पोइ उन्हनि बि जेको आहे सो हमेशह इक़्तिदार सां साथ ॾिनो। अॼु बि तव्हां ॾिसंदो त हिन गवर्नमेंट में बि हिकिड़ो सूमरो वेठो आहे, पर इहो हर गवर्नमेंट में ज़ियाजीअ में हिन में सूमर स्टेट जो इशारो बैरिस्टर उमर ॾांहुं, मतिलबु न मतिलबु माण्हू सुठो हूंदो, मां चयो प्रो एस्टेब्लिशमेंट हुननि जी। हा, बसि माण्हू सुठा आहिनि, पढ़ियल आहिनि, खोड़ माण्हू। हिकिड़ो वरी हुननि में जुनैद अवामी मिज़ाज जो पैदा थियो, उन सां बि हयाती वफ़ा न कई। त बुरगड़ी साहिबु छा ही वॾो प्रोफेसर हो यूनिस, हा, ई पंहिंजे शोबनि में या हमीर सुमरो आहे। पर ॾिसो हू
अला बख़्श उमिरो हिकिड़े उमिरि सुमिरे ठेकेदार जो मिडिल क्लास जो कॉन्ट्रेक्टर जो पुटु ठीकु आहे ऐं उन खां उन राइज़ कयो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त जेके हुनखे अंग्रेज़नि उहिदा ऐं लक़ब इहे ॾिना पहिरियों त उहे सरेंडर कयईं त भई हीअ मूंखे खपनि ई न। मिडिल क्लास जो माण्हू हो, सेल्फ रेस्पेक्ट वारो माण्हू, वॾेरनि खे इहा ॻाल्हि न पई वणे। पोइ कुझु छंडा साईं जियन ते, कुझु खोड़े ते, कुझु ॿियनि ते पीर पागारे जे मुरीदनि ते, उहो जेके भरचुंडी वारा आहिनि उन्हनि ते। माना इहो ॾिसंदो त इहो जागीरदार क्लास जो हिकिड़ो कनाई वंसो ऐं नतीजो इहो थियो त आख़िर जीएम सैद खे उनजे क़बर ते वञी इहो इक़रार करिणो पियो त तूं सही है मां ग़लति हुउसि, असांखां ग़लती थी। चवण जो मतिलबु इहो आहे जेको तव्हांजे सुवाल जो इहो जवाबु आहे त सिंध हिकिड़ी आज़ादु ख़ुदि मुख़्तियार सेल्फ गवर्निंग इलाइक़ो ई न थी सघियो जो उन में को जदीद सियासी फ़िक्र अचे ऐं वॾा न इनाम जीअं तव्हां चओ था त यूरोप 500 साल अक़ीदनि जे 1000 साल न 500 साल त अक़ीदनि जे डोमिनेशन जे ख़िलाफ़ु विढ़ियो आहे। हा हा ठीकु आहे। हाणे 30 साल अवल पोप माफ़ी वरिती त असां साइंस सां जेको झेड़ो कयो, असां नाजाइज़ियूं कयूं ऐं असांखे ॾोह कयो, क़बूल था कयूं, ठीकु थियो। मां हीअं थो चवां त उन्हनि इहे ख़राबु वक़्तु ॾिठा, माना उहो फुरलुट करणु बि ज़रूरी सम्झंदा पंहिंजे जिया पे लाइ। असांखे त अहिड़ी का बि घुर्ज कान्हे, बिल्कुलु न। मच्छी मानीअ वारा ऐं ज़ुल्म थींदो उहो बर्दाश्त कंदासीं। सिंधी क़ौम 5000 साल डिफेंसिव रही आहे, ऑफेंसिव त को बि मूंखे ख़बर कान्हे, मूंखे घटि में घटि कान्हे त को मजमूई तौर ते डिफेंसिव हुजण जो बि सबबु इहो त हर शइ अवेलेबल हुई। हा, का हुननि खे ॿाहिरि वञण जी ज़रूरत ई न, ॿाहिरि विया, न सफ़र कयूं, न कशाला कटियूं, न इल्मु कढियूं, न ॿाहिरि। हुनजे नतीजे में असां में ख़ुदि रहमीअ जी कैफ़ियत अची वई आहे न। सेल्फ पिटी हिकिड़ी बीमारी आहे, जंहिंखां पुछंदो साईं बसि पोइ हीअं, साईं हूअं थी वियो, हीअं थिए हा त मां हूअं करे छॾियां। इहा बीमारी हाणे असां वटि एतिरो घर करे वई आहे जो असां पंहिंजी मंज़िल जो ई तयन नथा करे सघूं। रुगो एक्सक्यूज़िस आहिनि, रुगो बहाना आहिनि। भला हितां जेके ॾिसो मामूली ॻाल्हि आहे, हितां 2-3 हज़ार माण्हू अमेरिका इंग्लैंड गुज़िरियल 20-25-30 सालनि में विया आहिनि। उन्हनि वॾे में वॾी हिकिड़ी पाकिस्तान जी जेका हिकिड़ी सोशल तंज़ीम ठाही आहे साना साईं, उन इंग्लैंड में पंहिंजो फोरम ठाहियो आहे। ऐं इहो वरी मिसाल तव्हांखे ॿुधायां त जेतिरो कोऑपरेशन ऐं नवनि आयलनि खे वेलकम कनि था, असिस्ट कनि था, हेल्प कनि था, असांजा सिंधी माण्हू था कनि, ॿियो को कोन थो करे हुते। अहिड़ी का डिसिप्लिन्ड ऑर्गेनाइज़ का ॻाल्हि कान्हे। अञा बि उन में बहितरी जूं गुंजाइश आहिनि। त जेकॾहिं कमिंग बैक टू द पॉइंट, असांजो गुज़िरियल 500 सालनि खां मसइलो आहे क़यादत जेका आहे न, उहा असां वटि उन क्लास जी नथी अचे। हे त हाणे हे जेको खचर खलो ॾिसो था, भले पाकिस्तान खां पहिरियों छा हो, रोज़ु 8 ॾींहं पिया हिक ॿिए जी गवर्नमेंट ठाहींदा। बंदा लिटालपुर लॻो पियो हो साईं हुनजे पीरज़ादे जे ख़िलाफ़ु, पीरज़ादो लॻो पियो हो सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जे ख़िलाफ़ु, ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह खोड़े जे ख़िलाफ़ु। उहो दी हज हिकिड़ो नाविल आयो न हिन ते तमामु ज़बरदस्त, उन में हिकिड़ो कैरेक्टर ॿिए खे थो चए त असां जेको आहे वेड़ असांजे अरब ब्लड में आहे। पहिरियों मां ऐं मुंहिंजो बाबे जे ख़िलाफ़ु हूंदा आहियूं, पोइ बाबो ऐं असां सभु गॾिजी वरी मोहल्ले जे ख़िलाफ़ु थींदा आहियूं, पोइ वरी मोहल्लो गॾिजी शहर जे ख़िलाफ़ु थींदो आहे, पोइ शहर गॾिजी वरी ॿिए सूबे जे ख़िलाफ़ु थींदो आहे। त असां जेसि ताईं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु न आहियूं तेसि ताईं ॼण त असांखे जी मंज़िल न पूरी आहे। तंहिंजे करे हाणे त इहो अहिड़ो हिकिड़ो क्यास पैदा थी वियो आहे। ऐं सभ खां वॾी जेको असांजे जेकॾहिं तव्हां मूंखां पुछंदव त उनजो पढ़ियल ॻढ़ियल क्लास आहे। जेके बि जदीद सिंध में वॾियूं तहरीकूं हलियूं आहिनि, चाहे उहा ॿोलीअ जी तहरीक हुजे, शरीफ़ कमीशन वारी वोटर लिस्टनि जी हुजे, वन यूनिट हुजे, साईं मुंहिंजे खे चवां वरी ॿोलीअ जो जेके लिसानी मसइला हुआ, पाणी जो मामिलो हुजे, MRD 1 MRD 2 हुजे, उन्हनि जे पुठियां तव्हांखे हिकिड़ो पढ़ियल लिखियल अदीब शाइर
मूंखां तारीख़ पुछे थी किथे बीठो आहे, ज़िंदगी मौत बि वाटो उते बीठो आहे, वाह भुणकियो इहो मोड़ भयानक आहे, हटी वञ छो हटां मां करोड़नि सां कठे बीठो आहे। इन क़िस्म जी शाइरी ही जॾहिं बि सोचियुमि त छो लिखां ऐं छा लिखां, जे क़ौम थी आहे बेवफ़ा त मां बि छो वफ़ा कयां, ग़रीब कुंड में रही वेही ख़ुदा ख़ुदा कयां, त ज़हन में सुयूं लॻियूं ज़मीर चूंडड़ियूं आहिनि। हिन मोहम्मद ख़ान मजीदी हो, राशिद मोराई हो, साईं मुंहिंजे चवां शेख अयाज़ हो, हमायूनी, बुखारी, सिजावली, मुंशी, अलाए इमदाद हुसैनी माण्हू हुआ। ईअं ई भलीजे साहिब जी तहरीक रसालो थो अचे, आरिस्त साहिब पैगाम थो कढे, साईं सुहिणी हू तारिक अशरफ, हिकिड़ी जेको पढ़ियलु लिखियलु तबिको उहो क़यादत पियो करे। इवन जेके अफ़साना निगार आहे, अमर जलील जो सर्द लाश जो सफ़र, पहिरीं मुराद नसीम खर थो पढ़ाॾो सोई सॾु सिराज थो लिखे, जो साहिबु तर्जुमा थो करे, हिकिड़ो अहिड़ो हो जो ॼण त हिकिड़ी इनविज़िबल कॉम्पिटिशन ई पंहिंजे क़ौम खे सुजाॻ करण जे लाइ उन्हनि जे विच में। अली बाबा जे कहाणियुनि जे करे मूं ज़ाती तौर ते हिस्ट्री पढ़ण जो शौक़ु पैदा थियो। तमूचीन हुनजी कहानी, रनीकोट जा रखवाल, झाड़ेल। हाणे सुवाल इहो आहे त असांजो जेको अदीब इल्मु दोस्त तबिको आहे उहो ख़ुदि एजुकेटेड बि एतिरो न आहे। साईं तव्हां अयाज़ खे ॾिसो त अयाज़ मग़रबी मशरक़ी फ़लसफ़ा पढ़ियूं वेठो आहे, पॉलिटिक्स ते नज़र आहे, जेके डे टू डे चेंजिस अचनि थियूं, मिस्टिसिज़म खां वठी वॉट नॉट, आगा सलीम, ॿिया ॾिसो त उन्हनि जो मुतालियो केॾो हो, उन्हनि जी डिबेट केतिरी हुई सोसाइटी में। असांजे माण्हुनि महिनत करे छॾी त हाणे तव्हां ॾिसो त उहा ई क़ौम जेका जनरल ज़िया खे ललकारे पई, जेका मेहड़ मोरे दादूअ में ढाटीअड़ा पुट ढोलक उठा जहिड़ी रेज़िस्टेंस पई ॾे, उहा क़ौम जेका आहे सा उनजो छा हाल थी आहे। त इहो असांजो इल्मु आहे त पॉलिटिकल सिस्टम ऐं क़यादत वरी इन जे करे पैदा नथी थिए जो असांजो सोचींदड़ तबिको ख़ुदि कंफ्यूज़ड आहे। हिकिड़ी साई वठी वरी इन ते सोचींदासीं, असां सां गॾु रहिजो।